छठो माजीएम जोखियो जी रिपोर्ट मूजिब किंजर वेझो तेज रफ्तार गाड़ी जो मोटरसाइकिल के टक्कर लगन सबब मोटरसाइकिल सवार मकबूल शाह थडे ते फोत थी वियो, जडे त एक नौजवान वहीद अली जख्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल मकली मुंतकिल कियो वियो आहे, जडे त मोटरसाइकिल के टक्कर हणी फरार थींदड़ गाड़ी के किंजर पुलिस पकड़े पंहिंजी तहवील में वठी छडियो आहे। ज़रियन खां मालूम थियो आहे त मोटरसाइकिल के टक्कर हणी फरार थियण जी कोशिश दौरान पकड़ल गाड़ी एमपीए डॉक्टर बहादुर खान डाहिरी जी बुधाई पई वञे, जडे त पुलिस ड्राइवर मोहम्मद अली लाशारी के गिरफ्तार करे वरतो आहे, जडे त हादसे वक्त एमपीए डॉक्टर बहादुर खान डाहिरी गाड़ी में मौजूद हो, जेको बाद में बी गाड़ी में फरार थी वियो हो।